लाड़काने खां जावेद पीरज़ाद जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने शहर जे वली थाने जे हद लेबर कॉलोनी में 70 कॉलोनी वासी बिन ॿारनि जे वालिद पोरियत 25 साला ज़मीर पुट अली हैदर मकोल जो तशद्दुद थियल लाश हथ अचण ते इलाइक़े वासियुनि हद जे थाने जी पुलिस के अहिड़ो इतला ॾिनो जंहिं पुलिस पहुची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ चाणका अस्पताल मुंतक़िल करे छॾियो, जिते मक़तूल पोरियत जे भाउ बादल मकोल ॿुधायो त काल्ह पाड़े में ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो थी पियो, जंहिंमें बासर नेमत मलाणो वारनि असां मथां वली थाने ते एनसी दाख़िल कराई, जंहिं पुलिस मुंहिंजे पीउ अली हैदर के गिरफ़्तार करे थाने ते मुंतक़िल करे छॾियो, जिते पुलिस जे साम्हूं नेमत पंहिंजे सौटनि फरीद निज़ाम वाजिद कुराड़ो मलाणो सां गॾिजी असांखे मौतमार धमकियूं ॾिनियूं, जंहिंखां पोइ गुज़िरियल राति भाउ घर न आयो, जंहिंजे ॻोल्हा करण ते संदसि जो तशद्दुद थियल लाश लेबर कॉलोनी मां हटायो आहे, जंहिंखे घुटा ॾेई सिरोटा हणी बेदर्द सां क़त्ल कयो वियो आहे। उन्हनि मुतालबो कयो त भाउ जे कातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फराहम कयो वञे।